अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। सभिनी ॾिसंदड़नि खे धरती टीवी न्यूज़ जे सथ पारां ईद जे 3 ॾिहाड़े जूं मुबारकियूं। वक़्तु थियो आहे हेडलाइन जो। हुकूमत पारां परॾेही साज़ जी जांच लाइ गैर जानिबदार इंक्वायरी कमीशन जोड़ण जो ऐलान। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट इमरान ख़ान खे वाइको कंदी। इमरान ख़ान जलसा फरह गोगी खे बचाइण लाइ करे रहियो आहे। फरह गोगी जे नाले ते पंजाब में 19 गैर क़ानूनी अकाउंट्स खोलिया विया। कोशिश रहंदी त पेट्रोल जा अघ साॻिया ई रहनि। पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी ॾियण जी बि कोशिश कबी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त माज़ीअ जी हुकूमत मुल्क लाइ माशी मसइला पैदा कया। रुगो हुकूमत हलाइण लाइ महीने जो ख़र्च 45 अरब रुपया घुर्जे, तंहिं करे मुल्क खे कर्ज़ वठणो पवे थो। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त मुल्क महांगाई जी शरह 3 सालनि जे बुलंद तरीन सतह ताईं पहुची वई आहे। यूटिलिटी स्टोर अमली तौर ते बंदि आहिनि। मुल्की मईशत बिना ड्राइवर जे हली रही आहे। पंजाब जे गवर्नर उमर सरफराज चीमा जो चवणु आहे त पंजाब खे ताक़त जे ज़ोर ते यरगमाल बणाए वियो आहे। वॾियुनि सियासी पार्टियुनि जी ख़ामोशी इंतहाई ॻणतीअ जोगी ॻाल्हि आहे। वज़ीर आला बणजण लाइ हमज़ा शहबाज़ फार्मूलो क़ाबिले क़बूल आहे त बाक़ी सूबा पंहिंजी फ़िक्र कनि। संदसि चवणु आहे त जेकॾहिं हिकु सूबेदार ऐं 4 अहलकार ॾिना वञनि त हू फौरी तौर हमज़ा शहबाज़ खे गिरफ़्तार करे जेल में विझराए छॾींदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सीड़पकारीअ जे हवाले सां इजलास। ख़ासि मुआविन चीफ सेक्रेटरी, चेयरमैन PND, वॾे वज़ीर जे स्पेशल सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध में सीड़पकारी जा जिते मौक़िया आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो वञे। कराची में किचिरे मां बिजली ठाहिण ऐं पाणी विर्छ जे मनसूबनि खे सीड़पकारीअ लाइ साम्हूं रखणो पवंदो। गोरखिल, कींझर, ढंढ ऐं थर जे मनसूबनि ते टूरिज़म लाइ सीड़पकारी जी आछ करणी आहे। अमेरिका पारां कराची यूनिवर्सिटी में दहशतगर्द हमले जी मज़म्मत। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दी किथे बि हुजे मज़म्मत जोॻो अमल आहे। ख़ासि करे तालीमी मर्कज़नि ऐं मज़हबी जॻहुनि ते हमलनि जी सख़्त मज़म्मत कजे थी। अमेरिकी परॾेही तर्जुमान नेड प्राइस चयो आहे त पाकिस्तान ॿितरफ़नि लाॻापनि जो क़दुरु करियूं था। पाकिस्तान सां गॾियल सहकार जारी रहंदो। अमेरिका मोदी सरकार पारां लॻायल मज़हबी पाबंदियुनि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं।